वकंदा से हया कर अखियों पट असा किन्हीं जा नौ करो सहाबा जा भी नौ कर अहल बैतन जा भी नौ कर अखियों वडी नु थे किन्हीं के सुना सुभान अल्लाह एदा नाने मोहम्मद के प्यारा अम्मा फातिमा जंगे पिंगे में सुमारे लोली दे दी कुरान फिर कंडे मारे लोली दी कुरान लोली भी कुरान क्यों झोली भी कुरान पीघे में सुता प्यान पैर मुबारक में अम्मा जे डोलीअ जी रसिया हेरे कंदी जाए मारे डोलीअ जी रसिया हथन मुबारकन सां अटो थी मले ज़बान ते अल्लाह जो कुरान आ अटे जे मलण जे टाइम ते भी बटे बटे पारा कुरान जा अम्मा जो कुरान सां प्यार जो बच्चन जो भी कुरान सां प्यार अली जो कुरान सां प्यार जो बच्चन जो भी कुरान सां प्यार नाने मोहम्मद जो कुरान सां प्यार जो डोटन जो भी कुरान सां प्यार अज तो मां तो के तारीफ समझाए अदा गालाए न मारे कंदे लफ्ज़ बुध चोट किरोड़न जा लफ्ज़ थी उन्हनि जी तो तारीफ कया मुझे ज़बान में ताकत ही कोने जी नाने मोहम्मद जो पान तारीफ कई आ फरमायो उम्मत के मुंजा उम्मती हो मुझे बच्चन सां प्यार कजो सुभान अल्लाह त चओ एडा प्यारा है नाने मोहम्मद के अखियों पट एडा प्यारा हा हिकड़े दफे बीमार थी प्यान बई भार अचन था अग में हसन आ कट हुसैन आ नंढड़ा साबिर जाता साबिर बाता जिन बीमार थी प्यान जॾहिं नाने मोहम्मद जे वेझो आया नाने मोहम्मद बई बाहां नबूवत वारी मुबारक जूं खोलियूं हसन साईं डुकंदो आयो आहे भाकुर पाए सीने सां लाए चुमियूं ॾिनऊंसि तेसिताईं हुसैन सोनो बि अची पहुतो आहे हाणे फरमाए पुट हसन तोसां त मां नाने मोहम्मद प्यार कयो हाणे परे थी त मां हुसैन सां प्यार कयां एडा प्यारा है नाने मोहम्मद के नंढी उम्र में जंजे सीनर में जो कुरान आयो चायो सोनो हुसैन फिर कंडे मारे नंढड़ो आ उस्ताद वट आयो आ सबक वठण उस्ताद सोचे अल्फ बे ते हुसैन साईं जे पियो अलिफ लाम मीम लाल किताब ला रही बकी हुदल मुत्तकीन الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون सजो सिपारो कुरान जो पूरो के वाह हुसैन तुझे मां बपन तो कुर्बान वञा वाह हुसैन तुझे ज़बान तो मां कुर्बान वञा वाह नढड़ो उस्ताद वट सबक वठण आयो सजो सिपारो कुरान जो पूरो वरी जो उस्ताद जे अल्फ बे ते कैसे यकुल सुफहा मिन अन्नास बियो सिपारो वरी जो जे अल्फ बे ते के तिलकर रसूल फज़ल माबाद मलाबाद बियो सिपारो वरी जो जे अल्फ बे ते के लंदना बिल हत्ता तंजकु मिम्मा तुहिबून वरी जो जे अल्फ बे ते के वल मुसनात मिन निसा वरी जो जे अल्फ बे ते के ला युल्लाहु जार बिसूल मिन अलकौल वरी जो जे अल्फ बे ते के वइजा सनु मा उनज़िल इला रसूल तरा आज गफीज मिन الدم مما عرفوا من الحق يقولون ربنا آمنا فاكتبنا مع الشاهدين सच्चा सिपारा कुरान जा पूरा के उस्ताद तुझे गुट दे खबर कुरान पढ़ण आयो है कि न पढ़ण आयो सच्चा सिपारा काथों याद कई उस्ताद सच्चा सिपारा कुरान जा ये मिठी अम्मा के झोल में मां याद कया तमा जॾहिं छो तूं तुझे मौली इमामन जी तारीफ़ न कंदा हे कुरान मुझे मथे ते आसम जे कर जा नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत जॾहिं नबी सिंह जा नौकर हो तो उनजे बच्चन जा भी चयो असां नौकर ॾाढो समझो जे सुभान अल्लाह या गाल नथी वणे नंढी उम्र में ये सत सिपारा कुरान जा ॾाढो कई अम्मा जे झोल में याद अम्मा फातिमा रात जो हसन हुसैन के सुमारे करे एडो मुसलो विछाईंदी हुई मुसलो विछाईंदी एडो नफल ने ते एडो कुरान शुरू करे
क्या कर दी और तुझ असां जो घर वारी मर्द पत्तो पवई बाजार में घुमदियूं अचनि मज़ार ते घुमदियूं अचनि किनो थी न मर चरियो न थी हा हा मारे तगड़िया अम्मा फातिमा दे ते नज़र करके काथी चे पुट हसन हुसैन मां दुनिया में कॾे वया मुंहिंजो जनाज़ो अधरात जे कई मथे खणजो अधरात जे कई मथे जोदारी चढ़ण जी कंदी हुजे ईअं धारे मर्द जी नज़र मुंहिंजे कद ते न पए मका पहुचे त नबीअ जे न्याणे जो कद हेरो कहिड़ो कद खणी मां बाबे मुझे आलो पेंदम हया तो जई जड़ी अम्मा फातिमा खातून जन्नत जे गड उहे और तू लगन जो जेके हया ॾाढा जो सुभान अल्लाह एडो अम्मा के जो हया जेका बाबे मोहम्मद वटी हुजूर उथी वेंदा एड़े कंदे मारे उथी वेंदा निर्णय ते चुमी दींदास अम्मा तू मुझे जिगर जो टुकड़ो है फातिमा तू मुझे जिगर जो टुकड़ो है ॾाढी मां के प्यारी है अब्बा मुझी एडी इज्जत सा कयो आया त तहां जी न्याणी के पुट मां कीअं न तुझी इज्जत कयां हाणे जिब्रील माडे आया रब जा सलाम खणी आयो जे जेसते तुझी न्याणी जन्नत में कदम मुबारक न रखंदी तेसते का औरत जन्नत में न वेंदी अम्मा जड़ी तुझी रब वटे दी इज्जत तो मां बाबू मोहम्मद इज्जत कीअं न कयां सिपारा कुरान जा पढ़े कैरात में 10 सिपारा कुरान जा पढ़े कैरात में 15 सिपारा कुरान जा पढ़े काका उहा रात हुंदी जो हिक रात में अम्मा खातून जन्नत खत्म कुरान जो पूरो करे वेंदी हुई एही अम्मा जे पेरनि जी दज़ हुजे असां जो अखियूं हुजनि सुर्खो करे पायूं त बि इन अम्मा जे दज़ जो मान अञा मथे ख्याल नथो करे नबी सिंह जो न्याणियूं भी मान वारियूं जो मुस्तफा जो बीबियूं भी शान वारियूं ज़ालिम बणियो आहे न्याणियूं विकिणंदो आहे न्याणियूं कंदो आहे न्याणियूं पैसनि ते विकिणंदो आहे किनो थी न मर जेको कुतनि पखियुनि खे थो ॾे हा तोखे बि ॾींदो लख गॾु कयो करोड़ गॾु कयो मुंहिंजे अम्मा न्याणियुनि जे मथड़े जे वार जे मट मां लख परे करे उछल अम्मा न्याणियुनि जे हिकिड़े वार जो माण्हू अञा मथे ज़ालिम तोखे न्याणियूं नथियूं वणनि किनो थी मरे थो जेको कुतनि पखियुनि खे थो ॾे तोखे कीअं न रिज़्क़ ॾींदो हुजूर जो ज़मानो आहे उहा बि न्याणियूं या अल्लाह मुर्स माईअ जो लड़ाईअ में वियो आहे लड़ाईअ में वियो अथसि हेॾो न्यापो आहे अधो बीमार थी पियो थी हा हा छा चवराई जवाब में के मां मुर्स जे इजाज़त खां सवाइ न ईंदमि वरी न्यापो हुयसि बाबो मौत जे क़रीब थी के मां मुर्स जे इजाज़त खां सवाइ न ईंदमि वरी न्यापो वियो त मुर्स तुंहिंजो बाबो दुनिया मां लॾे वई मुर्स तुंहिंजो अञा जिहाद तो मोटी न आयो आहे अबे जो मुंहुं ॾिसणो थी डाली ॾिस जवाब में चई त मां मुर्स जे इजाज़त खां सवाइ न ईंदमि इहा ख़बर रसूलुल्लाह ताईं वञी पहुती आहे नबी सिंह जे ॿुधायो हिन घर में न्याणी आहे जंहिंजो बाबो दुनिया मां लॾे आहे मुर्स जिहाद में वियो अथसि चवे थी मां मुर्स जे इजाज़त खां सवाइ न ईंदमि नबी सिंह मोकिल ॾे त पोइ मां हलंदमि संजन फरमायो त मां मोहम्मद भी इजाज़त नथो ॾेई सघां हया कर अॼु ॾाढी थी पटिजे मुर्सनि जी ॾाढी थी पटिजे पीउ जी बेहया किनो थी न मारो ख़ुदा जी पकड़ दुखी चुंडल में हथ पइजी वई त को छॾायो एड़े बाबे सां सीनो थो ताने अम्मा सां पुट कुलनि ते घुमाए न्याणी ढिकनि में नबी से फरमायो मां मोहम्मद भी इजाज़त न ॾींदो मांस हाणे हीअं कयो जे या न्याणी बाबे ॾे नथी अचे त हिनजे बाबे जे जनाज़े जी खत खणाए जो न्याणीअ जे दर जे अंदरो रखायो आख़िरी दीदार जे पंहिंजे बाबे जो करे न्याणियूं न्याणियूं निमाणियूं थी
पुट नेमत थी ध्यान अखियूं बंद